नाज़रीन सगियूं वेझो ॻोठ मोहम्मद हसन कुरैशी में हारिन जे हक़नि लाइ जदोजहद जी अलामत ऐं पंहिंजी ज़िंदगी इनक़लाबी जदोजहद खे अर्पींदड़ सिंध हारी कमेटी जे अॻवान कामरेड चाचा मोहम्मद इस्माइल कुरैशी जी 11वीं वरसी जे हवाले सां तक़रीब कोठाई वई। उन मौक़े ते शिरकत कंदड़नि धरती टीवी जे रिपोर्टर गुलाब अली सियाल सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। मोहम्मद हसन कुरैशी में बीठा आहियूं उते मशहूर कामरेड हारी कमेटी अॻवान चाचा मोहम्मद इस्माइल कुरैशी जी 11वीं वरसी मल्हाई पे वञे। उन बारे में अचो त हिते अॻवाननि खां पुछूं चाचे इस्माइल जी ज़िंदगीअ जे बारे में। हुन पंहिंजो हारी कमेटी जे लाइ मुख़्तलिफ़ ॻोठनि में जदोजहद कई ऐं ख़ासि करे हिते जेको पाणी जो मसइलो या पुलिस जी ज़्यादतियूं या वॾेरनि जी ज़्यादतियूं जेके हारिनि सां थियनि रुॻो पंहिंजे ॻोठ में न पर हिन सॼे इलाइक़े में वञी उन्हनि माण्हुनि सां मदद कई ऐं उन माण्हुनि खे वठी करे प्रेस क्लबनि ताईं DC ऑफिसनि ताईं मुज़ाहरा करे ऐं उन माण्हुनि जा मसइला हल करण लाइ उन कोशिशि कई। उन करे असां कामरेड इस्माइल कुरैशी जी हर साल हिन जे ॻोठ में ई वरसी मल्हाईंदा आहियूं ऐं उनखे सुर सलाम पेश करण लाइ सॼे सिंध जा हारी कमेटी जा कामरेड बि कठो ख़ुदि कम्युनिस्ट पार्टी सां बि हुनजो वास्तेदारी रही। मतिलबु पहिरियों मेंबर हो, उन खां पोइ डिस्ट्रिक्ट कमेटी जो मेंबर हो, उन खां पोइ सूबाई कमेटी जो मेंबर बि रहियो। ऐं चाचे जी जेका सोच हुई उहा इहा ई हुई त सभु जेके ग़रीब तबिके जा माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ सोशलिस्ट निज़ाम जेको आहे क़ाइमु कजे ऐं उहो सोशलिस्ट निज़ाम ई जेको आहे सो ग़रीब माण्हू जो निज़ाम ई आहे ऐं उन जे लाइ पाण खे थोरी सॼी ज़िंदगी पाण पथोड़ियईं। ऐं 91 में चाचो हारी कमेटी जो सदर बि थियो। तो तमामु जेको आहे सो चाचे जी जेके ख़िदमतूं आहिनि उहे हिन इलाइक़े वारा कॾहिं न विसारे सघंदा। जेको हक़ीक़ी जदोजहद जो रस्तो आहे उहो पाणीअ जो मसइलो हुजे, उहो ढलुनि जो मसइलो हुजे, उन हिसाब सां हू सॼी उमिरि जदोजहद में रहियो। उन खां पोइ जेको माई बसावर जी वरसी हुजे या हैदर बख्श जतोई जी वरसी हुजे, उन अहिड़े क़िस्म जा हुन मौक़िया ठाहिया ऐं माण्हुनि खे कठे करे ऐं अॻिते वधायो ऐं माण्हुनि में हिकिड़ो उत्साह पैदा कयो ऐं माण्हुनि खे सही रुख मुहैया कयो। उन हिसाब सां असां खेसि अॼु हिन वरसीअ जे मौक़े ते खेसि ख़िराज पेश कयूं था। जी नाज़रीन, जीअं त तव्हां चाचे मोहम्मद इस्माइल कुरैशी जे वरसीअ जे दौरान हिते मौजूदु जेके अॻवान आहिनि उन्हनि जो मौक़िफ़ ॿुधो त ही चाचो कामरेड मोहम्मद इस्माइल कुरैशी हारिन जे हक़नि जे लाइ मुसलसल जदोजहद कंदो रहियो आहे ऐं हू कॾहिं बि पंहिंजी ज़िंदगीअ में कंहिं बि जाबर अॻियां न झुकियो। हू ग़रीबनि जे हक़नि जे लाइ हारिन जे हक़नि जे लाइ कंहिं बि ॾाढे मुड़ुस सां अटकी पवंदो हुयो। कैमरा टीम सां गॾु गुलाब अली सियाल, धरती TV।